नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त कराची में खबर ईंदा पाकिस्तानी शोब्स इंडस्ट्री से लाॻापियल नाले वारी बैनरुनि अदाकारा मनाल एमन जो शुमार बेहतरीन खूबसूरत अदाकारनि में थींदो है। अदाकारा मनाल खान जी वली में वरी तकरीब जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी रही है, जंहिंमें एमन एक औरत के कुछ समझाईंदे नजर अची रही है। थियो ईअं त एमन खान स्टेज ते कुछ औरतुनि सां कचहरी करे रही हुई त उते ॻाढ़ो जोड़ो पहिरियल एक औरत अची वई ऐं औरत समझो त स्टेज ते कोन मतलब त मनाल खान ते हूंदे एमन औरत जी गलत फहमी खत्म कंदे बुधायो त मां कुंवार न आहियां, मां कुंवार जी भेण आहियां। अदाकारा हथ जे इशारे सां औरत के बुधायो त कुंवार हिन तरह वेठल है। वह वीडियो सोशल मीडिया ते मुख्तलिफ प्लेटफॉर्म्स ते वायरल थी रही है, जे कैप्शन में लिखल है त जडे तव्हां जाड़ा हूंदा त ईअं ई थींदो है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।